अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो अक्सर न्यूज़। नाज़रीन, तव्हां सां अहम ख़बर शामिल कंदा हलूं मलीर खान, जिते मलीर इब्राहिम हैदरी जी मोहम्मदानी पाड़े जी मुअज़्ज़िज़ मोहम्मद इस्माइल जे घर में फजर महिल पुलिस गिड़ी चादर ऐं चौदीवारी जो तक़दस पामाल करे छॾियो आहे। घर में मौजूद 60,000 चोरी करे घरधणीअ खे बि खणी विया आहिनि। उन वक़्तु नशे में धुत एहलकार भर वारे घर जी भित टुपी अकेलियूं रहंदड़ ॿ न्याणियूं अमीना ऐं हलीमा दी इस्माइल, जेके निंड में सुतल हुयूं, घरनि में गिड़ी गिरफ़्तार। उन्हनि खे कयो वियो। फोक फोरम जे मर्कज़ सीनियर वाइस चेयरमैन फातिमा मजीद जो चवणु आहे त एहलकारनि खेनि लतूं हणी उथारियो, मार कुट कई ऐं वारनि खां गीले औरतुनि जी बेहुरमती कई। थाणे खणी वञी बंदि कयो वियो, जिन मां हिकु ॼणी हलीमा खे आज़ादु करे छॾियो, जॾहिं त अमीना खे सॼो ॾींहुं लाकअप करे छॾियो आहे। हुन वक़्तु सख़्त एहतिजाज ते अमीना खे आज़ादु कयो वियो आहे, जॾहिं त इस्माइल खे 60,000 वठी छॾियो पियो वञे। जॾहिं त पुलिस इज़तुनि जी रखवाली बदिरां ग़रीबनि जूं औरतूं लताड़े ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे। हुननि IG सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो खां मुतालबो कयो आहे त खुदारा उन्हनि एहलकारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे, न त ॿी सूरत में असां एहतिजाज वधाए कोर्ट जो दर खड़काईंदासीं। नाज़रीन, रिपोर्ट करे रहियो आहे सैयद सलमान शाह, हक़सत न्यूज़ मलीर।